सखर जे शहीद सहाफ़ी जॉन मोहम्मद महर जा असल कातिल गिरफ़्तार न कया विया। सहाफ़ियुनि जो 186 ॾींहं ते एहतजाज जारी। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां शहीद सहाफ़ी जॉन मोहम्मद महर जा मुख्य कातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ ख़मीस ॾींहुं एसयू जे सदर इमदाद बुज़दार जी अॻवानी में सखर प्रेस क्लब अॻियां एहतजाजी अलामती बुख हड़ताल जो सिलसिलो जारी रखियो वियो। एहतजाज में सखर प्रेस क्लब के सदर आसिफ ज़हीर लोधी, शहबाज ताबाणी, खालिद मामर, सैयद अहकर शाह, सैरिश खोखर, जलालुद्दीन भयो, जहांजेब वसीर, यार मोहम्मद सुमरो, अली खोसो, नासिर जाफरी, औरंगजेब माको, फजलुर रहमान कुरैशी, सलाउद्दीन समेडो, इरशाद ढंढन, बख्श अली फुलपोटो, इब्राहिम सुमरानी, जीएम शेख, शाह वली असगर, अली अब्बासी, शाहनवाज शर, अकील कुरैशी, असलम दायो ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि चयो त शहीद जॉन मोहम्मद महर जे विछोड़े खे 6 महीननि जो वॾो अरसो गुज़री चुको आहे, पर हुकूमत ऐं सखर पुलिस जा वाइदा वफ़ा न थिया। इन ई दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत पारां FIR में नॉमिनेट जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जे हुकुम ते अमल कयो वियो। कातिलनि खे गिरफ़्तार करण वारे अमल खे मुसलसल नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जंहिंखे बर्दाश्त नथो करे सघिजे। हुन चयो त जेसीं ताईं कातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में नथो आंदो वञे, तेसीं ताईं जदोजहद जारी रखी वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची